Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. In this video, we will discuss about what is grammar and other is what is letter and kinds of letter. Now this is what is grammar. ठीक है तो सब खां पहिरीं असां ग्रामर खां शुरू कंदासीं त ग्रामर छा आहे ऐं ग्रामर छो पढ़ी वेंदी आहे ऐं ग्रामर जी जेका अहमियत आहे उहा केतिरी आहे। हाँ सब खां पहिरीं ॾिसो असां जॾहिं ॿुधंदा आहियूं लफ़्ज़ ग्रामर त असांखे अजीब लॻंदो आहे, हिकु ॾाढो माना सम्झो त ॾुखियो लॻंदो आहे त असां इहा ग्रामर कीअं सिखंदासीं। त हाणे जेकॾहिं तव्हां कंहिं बि ॿोली खे जेका सही नमूने सां सम्झणु चाहींदो त उनजी लाज़मी तरह तव्हांखे ग्रामर अचे। ठीकु आहे, हुननि जे जोड़ जक, हुननि जे लफ़्ज़नि जी बहक, हुननि जे जुमिलनि खे ठाहिणु इहो तव्हांखे तमामु जेको आहे न सवलाई सां अचणु घुरिजे। सो हुन जे लाइ हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे मूं वटि, तव्हांखे मां एग्ज़ाम्पल हिकिड़ो ॾेखारींदुमि त जॾहिं हेॾां हीअ एग्ज़ाम्पल आहे त ॾिसो, बुक इज़ यूअर दिस। हाँ हीअ सेंटेंस जेको तव्हां ॾिसो पिया हीअ बेतरतीब आहे। ठीकु आहे, बुक इज़ यूअर दिस बिल्कुलु बेतरतीब आहे। ऐं हेठियों ॾिसो तव्हां, दिस इज़ यूअर बुक, दिस इज़ यूअर बुक, इहो ॾिसो तरतीब सां आहे। ठीकु आहे, हीअ तव्हांजो किताब आहे। ब्लू कार इज़ माए, हीअ बि ॾिसो बिना तरतीब जी आहे न, लफ़्ज़ अॻिते पोइ थियनि। सो अॻिते ॾिसो तव्हां, माए कार इज़ ब्लू, माए कार इज़ ब्लू। ठीकु आहे, हाणे इहो तॾहिं तव्हां सिखंदो जॾहिं तव्हांखे ग्रामर जी मुकमल जेका आहे ॼाण अची वेंदी। इहो अॻिते हली तव्हां इन्हनि जी जेका आहे बनावट सिखंदव। ठीकु आहे न, त हाणे ॾिसूं था सभ खां पहिरियों सुवालु आहे त व्हाट इज़ ग्रामर। ग्रामर छा आहे? Grammar tells us the rules of any language, how to read, write and speak. ग्रामर असांखे कंहिं बि ॿोलीअ जा क़ाइदा सेखारींदी आहे, कीअं पढ़िजे, लिखिजे ऐं ॻाल्हाइजे। ठीकु आहे, कंहिं बि ॿोलीअ खे जेकॾहिं तव्हां सिखणु चाहींदो त हुनजी सभ खां पहिरीं ग्रामर तव्हांखे अचे। ठीकु आहे, हुनजा पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि या हुनजा जेके टेंसेस वग़ैरह आहिनि उहे तव्हांखे अचनि, उन खां पोइ तव्हां हुन ॿोलीअ ते जेका आहे अबूर हासिलु करे सघंदो। ठीकु आहे, हुन खां पोइ आहे व्हाट इज़ लेटर। अखर छा खे चइबो आहे? सही आहे न, अ स्मॉलेस्ट यूनिट ऑफ एनी लैंग्वेज इज़ कॉल्ड लेटर। अ स्मॉलेस्ट यूनिट ऑफ एनी लैंग्वेज इज़ कॉल्ड लेटर। कंहिं बि ॿोलीअ जे नंढे मां नंढे एके खे अखर चइबो आहे। सो ॾिसो अॻिते, ए बी सी एक्स वाई ज़ेड। ठीकु आहे, जेके इंग्लिश जा जेके अल्फ़ाबेट आहिनि इहे छा आहिनि, इहे अखर आहिनि। या सिंधी में जेका पटी आहे असां वटि अलिफ ख ब द खां यको ताईं, या अरबिक जेका पटी आहे अलिफ बा ता सा। ठीकु आहे, इहा बि छा आहे, इहो लेटर आहे। सो लेटर जेको आहे बुनियादी एको आहे, कंहिं बि ॿोली जो लेटर बुनियादी एको आहे। ठीकु आहे न, वरी रिपीट था कयूं त व्हाट इज़ लेटर। अखर छा आहे? अ स्मॉलेस्ट यूनिट ऑफ एनी लैंग्वेज इज़ कॉल्ड लेटर। कंहिं ॿोलीअ जे नंढे मां नंढे एके खे अखर चइबो आहे। एग्ज़ाम्पल, ए बी सी खां वठी ज़ेड ताईं जेके ए बी सी जा 26 अखर आहिनि इंग्लिश अल्फ़ाबेट जा। ठीकु आहे, या सिंधी जा जेके 52 अखर आहिनि इहे छा आहिनि, लेटर आहिनि। ठीकु आहे, अखर आहिनि इहे, इन्हनि खे छा चइबो आहे, अखर चइबो आहे। अच्छा, जेकॾहिं जंहिं बि दोस्त खे एडमिशन वठणी आहे त हीअ मथां जेको नंबर तव्हां ॾिसो पिया, हिन नंबर ते तव्हां मैसेज कयो, व्हाट्सएप कयो। हुन हीअ जेको असांजो कोर्स हलायूं पिया सिर्फ़ु 2 महीननि जे लाइ, जून ऐं जुलाई जे लाइ, 2 महीननि जेका फ़ीस आहे गरियल तौर ते 500 रुपया आहे। तव्हां हिन नंबर ते जेस केस कराए एडमिशन वठी सघो था। हिन सॼे कोर्स में तव्हांखे पार्ट्स ऑफ स्पीच खां वेंदे टोटल टेंसेस जा जेके यूज़ेज आहिनि, टेंस आहिनि, मुकमल तव्हांखे सेखारिया वेंदा ऐं डेली वर्ड्स जेके आहिनि, वोकेबलरी आहिनि, तव्हांखे पिणु उहे बि यादि कराए वेंदा। ठीकु आहे, हिन खां पोइ असां अॻिते हलूं था, काइंड्स ऑफ लेटर आहिनि। Now I want to talk about the difference between consonant and vowel. Now in English alphabet there are 26 letters. ठीकु आहे, इंग्लिश जे अल्फ़ाबेट में टोटल 26 अखर आहिनि। 26 मां तव्हां तो काइंड्स ऑफ लेटर में अचूं था। पहिरियां, there are 2 kinds of letter. वावल लेटर हर्फ़ इलत सिंधीअ में चयो वेंदो आहे, हिन खे हर्फ़ इलत। ऐं सेकंड जेको आहे कंसोनेंट लेटर, जेके हर्फ़ सही सिंधीअ में चइबो आहे। ठीकु आहे, देयर आर 5 मेन वावल लेटर। 5 मेन वावल लेटर आहिनि। एग्ज़ाम्पल, हाँ वावल लेटर जा असां एग्ज़ाम्पल हिते ॾिसंदासीं। ठीकु आहे, सी ए टी कैट, सी ए टी कैट। ठीकु आहे, हिते जेको ए तव्हां ॾिसो था इहो छा आहे, वावल लेटर आहे। ई डबल जी एग, एग छा आहे, वावल
ई जेको आहे हिते वावल लेटर आहे। HIT हिट वावल लेटर आहे, ठीकु आहे। TOP टॉप छा आहे, ओ हिते वावल लेटर आहे। CUP कप, यू जेको हिते छा आहे इहो वावल लेटर आहे, ठीकु आहे। त हिन तरतीब सां AEIOU इहे छा आहिनि, 5 जेके आहिनि इहे वावल लेटर आहिनि। उनखां पोइ जेको असां वटि स्पेशल हिकु वावल लेटर आहे इंग्लिश में, उनखे वाए चयो वेंदो आहे। वाए जेको आहे इंग्लिश में स्पेशल वावल लेटर आहे, ठीकु आहे। उहो कीअं आहे हिन लेसन में ई मां तव्हांखे सम्झाईंदुमि त हीअ जेको आहे किथे कॉन्सोनेंट लेटर थी सघे थो ऐं किथे हीअ वावल लेटर थी सघे थो, ठीकु आहे। वाए WH वाए, ही जेका वाए आहे हिते आई जो आवाज़ थी ॾिए, ठीकु आहे। जिते आई जो आवाज़ थी ॾिए त आई छा आहे, वावल लेटर आहे। तॾहिं हिते असां वाए खे छा चवंदासीं, वावल लेटर, ठीकु आहे। वाए बाइसेकल, बाइसिकल। हाँ जेके हिते वाए तव्हां ॾिसो पिया हिते ई जो आवाज़ थी ॾिए, सॉरी बाइसाइकल, हिते हे जेको वाए ॾिसो पिया तव्हां हिते वाए आई जो आवाज़ थी ॾिए। आई जेको आहे ऑलरेडी जेको आहे वावल लेटर आहे, ठीकु आहे। प्रेटी, ठीकु आहे। हिते जेको वाए तव्हां ॾिसो पिया ही वाए ई जो आवाज़ थो ॾिए, ठीकु आहे। ई जो साउंड थो कढे त हिते वाए जो छा आहे, वावल लेटर आहे, ठीकु आहे। प्रेटी। नाउ फर्दर एग्जांपल तव्हां ॾिसो, YOU, यू एंड यस, हिते जेको वाए जेको साउंड कढे थी, वाए यू जो थी आवाज़ कढे, ठीकु आहे। ऐं हिते छा आहे, यू या वाए जेको हिते छा आहे, कॉन्सोनेंट लेटर आहे, छाकाणि त वाए जेका स्टार्टिंग में अचे थी त यू जो आवाज़ थी कढे, ठीकु आहे। यस हिते छा आहे, वाए कॉन्सोनेंट लेटर आहे, ठीकु आहे। उमेद तव्हांखे लेक्चर जेको आहे तमामु सुठो लॻो हूंदो ऐं तव्हां चङी तरह सम्झी विया हूंदव, ठीकु आहे। हाणे हीअ जेके मां तव्हांखे सम्झायूं आहिनि शयूं, इहे वरी तव्हांखे एज़ इट फेयर कॉपी ते ईअं लिखणियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे उनखां पोइ असां फर्दर जेको काइंड आहे लेटरनि जो ॾिसंदासीं। कॉन्सोनेंट लेटर जेके आहिनि BCDFGHJKLMNPQRSTVWXZ, ठीकु आहे। ऐं जे काइंड्स ऑफ लेटर जेके आहिनि तव्हां उमेद कजे थी तव्हांखे सुठे नमूने सां सम्झाया हूंदा। जेकॾहिं तव्हांखे अञा बि सम्झ न अचनि, तव्हां हिन ई नंबर ते या ग्रुप में ई तव्हां मैसेज करे सघो था। जेका शइ तव्हांखे सम्झ न अचे उहा बिल्कुलु तव्हां सुठे नमूने सां पुछा करे सघो था। इंशाल्लाह तव्हांखे सुठे नमूने सां सम्झाई वेंदी उहा, ठीकु आहे। हाणे हीअ जेके बि जहिड़े बि तरीक़े सां लिखियल आहिनि, बराए महिरबानी करे तव्हां पाण वटि नोट कॉपी ठाहियो, जेका तक़रीबन 100-150 पेजनि ते हुजे। उन्हनि में तव्हां लिखंदा वञो। उन में जीअं ई तव्हांजा हीअ क्लासिस ख़तमु थींदा वञनि, तव्हां हिननि खे रिपीट कयो। जेतिरो तव्हां रिपीट कंदो ओतिरी तव्हांखे जेका हीअ शइ सम्झ में ईंदी। अच्छा, जीअं ई तव्हां हीअ सम्झो व्हाट इज़ ग्रामर छा आहे या लेटर छा आहे, जहिड़े बि तरीक़े सां इहे लिखियल आहे, इहे तव्हांखे PDF में मोकिलिया वेंदा। इहे तव्हां पंहिंजे नोटबुक में लिखी छॾियो जीअं अॻिते वरी तव्हांखे कमु अचनि। अच्छा, एडमिशन वठण जे लाइ मथां जेको तव्हां WhatsApp नंबर ॾिनल आहे हुन ते तव्हां WhatsApp मैसेज कयो ऐं तव्हांखे ग्रुप में एड कयो वेंदो। सिर्फ़ु 2 महीननि जो कोर्स आहे। इन में 2 महीननि में तव्हांखे पार्ट्स ऑफ स्पीच ऐं टोटल टेंस सेखारिया वेंदा। उमेद त अॼु तव्हांखे अॼोकी जेको टॉपिक आहे, असांजो लेक्चर आहे, तमामु तव्हांखे सुठो लॻो हूंदो। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे सुठो लॻो हुजे त हीअ ग्रुप जी जेका लिंक आहे तव्हां पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं